ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। गोसपुर खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ गोसपुर वेझो ॻोठ वाहिद बख़्श ख़ान भयो जे अल महरान क्रिकेट ग्राउंड ते शहीद फारूक अहमद भयो जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें 10 टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट में अल महरान टीम ऐं अल फारूक टीम जे विच में फाइनल मैच खेॾी वई, जंहिंमें अल फारूक टीम टॉस कटे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। अल महरान पहिरियां बैटिंग करे 4 ओवरनि में अल फारूक टीम खे 70 स्कोर जो टारगेट ॾिनो। अल फारूक टीम मिलियल हदफ़ बग़ैर कंहिं विकेट जे नुक़सान ते भरपूर पूरो करे फाइनल मैच पंहिंजे नाव करे वरितो। फाइनल मैच में नसीर अहमद मीरानी बहितरीन बैटिंग सां 50 हणी मैन ऑफ द मैच खटी वरिती ऐं मंसूर अहमद नसीरानी मुक़ररु रांदियुनि में सभ खां वधीक स्कोर करे मैन ऑफ द सीरीज़ खटी वरिती। टूर्नामेंट में मीर अनीसुर रहमान ख़ान सुंदरानी, साफ़ी बरकत भयो, वॾेरो मोहम्मद बख़्श ख़ान भयो, साफ़ी तारिक भयो, साफ़ी दिलबर भयो, अहमद अली भयो, हफ़ीज़ुल्लाह भयो, हाफ़िज़ मुज़फ़र भयो ऐं ॿियनि महिमान ख़ासि तौर शिरकत कई। ऑर्गेनाइज़र टीम पारां आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। आख़िर में शहीद फारूक भयो जी मग़फ़िरत लाइ कुल पढ़ी दुआ घुरी वई।